अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। मुनशियात बरामदी केस में पेशीअ बाद अदालत IG सिंध के रोके वरितो। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में मुनशियात बरामदी केस की ॿुधणी थी। अदालत जो मुख़्तलिफ़ हंधनि ते जांच केसनि जी दाख़िला, पुलिस जे रवैये ते ॻणती जो इज़हार। पुलिस जहिड़ी तरह कम करे रही है, कीअं इंसाफ़ फराहम कंदासीं, हालत ॾिसी ॾुख थी रहियो आहे। अदालत जो इहो चवणु आहे। जांच ऑफिसरनि खे तरबियत ॾियो, इहो केसी ताईं हलंदो। जस्टिस ज़ुल्फ़कार सांगी जो इहो चवणु आहे। लॉ ऑफिसरनि, प्रोसिक्यूटरनि ऐं मेडिको लीगल्स जी तरबियत जारी आहे। IG सिंध जो इहो चवणु आहे। जांच ऑफिसर जे जांच निज़ाम खे बहितर बणाइण लाइ मुख़्तसिर कोर्स कराया पिया वञनि। हिकु जांच ऑफिसर आहे त पोइ सभई जा सभु साॻी ग़लती पिया कनि। IG सिंध पारां अदालत खे पुलिस जी कारकर्दगी बहितर करण जी ख़ातिरी कराई आहे। अहम ख़बर असां शेयर करे आहियूं। मुनशियात बरामदी केस में पेशीअ बाद अदालत IG सिंध खे रोके वरितो। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच में मुनशियात बरामदी केस जी ॿुधणी थी। अदालत जो मुख़्तलिफ़ हंधनि ते जांच केसनि जी दाख़िला ऐं पुलिस जे रवैये ते ॻणती जो इज़हार कयो।